डहरकी में स्कूल टीचर से लजालट की कोशिश, बासर के घर में घिड़ी कार्रवाई, पुलिस पारा केस दाखिल करण का इनकार। मीरपुर माथिलो जे वेझो डहरकी वासी नारी सनम मलिक पारा SSP घोटकी जी ऑफिस आडो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। मुतासिर नारी मीडिया से ॻाल्हाईंदे चयो ता ॻोठ साजिन मलिक में 3 बासर भाइरनि नाइम, कलीम ऐं सलीम संदस घर में घिड़ी मथस लजालट की कोशिश कई। सनम मलिक मूजिब सख्त मुज़ामत करण ते जवाबदारन मछरजी मथस ऐं संदस पीरसन पीउ ते चाकुन जा वार करे खेन सख्त ज़ख्मी करे छॾियो। हुन चयो त अफ़सोसनाक ॻाल्हि इहा आहे त हद जी पुलिस मुंहिंजो केस दाख़िल करण खां साफ़ इनकार करे छॾियो आहे। मुतासिर नारी IG सिंध ऐं SSP घोटकी खां मुतालबो कयो ता जवाबदारन खिलाफ़ सख्त कानूनी कार्रवाई करे खेस इंसाफ़ फराम कयो वञे। नाज़रीन, डहरकी में स्कूल टीचर से लजालट की कोशिश, बासर जे घर में घिड़ी कार्रवाई, पुलिस पारां केस दाखिल करण का इनकार। खादिम मलिक के रस्ते में रोके करे पंहिंजे घर के दरवाजे के अॻियां वञी खादिम मलिक के चयो भई तुंहिंजा पुट मूंखे तंग कनि था, तव्हां पंहिंजे पुटनि खे सम्झायो। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, मां पंहिंजो घर मां टीचिंग कंदी आहियां, मां पंहिंजो घर पाण हलाईंदी आहियां। उनखां पोइ बि जॾहिं मां उनखे दान ॾिनी त तूं मूंखे ॻाल्हाइण छॾियो, तूं ग़लति छोकिरी आहीं, तूं हीअं आहीं, तूं मुंहिंजे पुटनि लाइ चए थी ईअं। उहो चई करे मूंखे हलियो वियो। उनखां पोइ पंहिंजे पुटनि खे मोकिलियो। जीअं मां दर खोलियो त हुननि मां ते हमलो कयो। चए तव्हां ये छो ते असां तो हीअं कंदासीं, असां तो हूं कंदासीं। मूंखे ॾाढो मारियो अथनि। हे मुंहिंजा निशान ॾिसो, हे मुंहिंजा निशान आहिनि, मुंहिंजे फेस ते आहिनि। मूंखे ॿाहिरि वठी सभिनि जे साम्हूं, पाड़े वारनि जे साम्हूं मूं ते तशदुद कयो अथनि। कोई बि साम्हूं न आयो आहे, कंहिं बि मुंहिंजो साथ न ॾिनो। मां